अल्लाह पर जेकॾहिं अमल भी न करी रब जे अॻियां माफ़ी भी न वठी त गोया तूं अल्लाह जी ज़ात सां ॾाढ मुड़सी थो करी। अबा हाणे ॾिसो न, थोरो मूं ॾे ध्यानु कयो। मां तव्हां मां कंहिंखे सॾु कयां, अदा हेॾे आ, अदा कोन ईंदुसि, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी या नाराज़ थींदी? जी। मां वरी बि तव्हांखे 5 रुपया ॾियां, 10 रुपया ॾियां, 100 रुपया ॾियां, 500 रुपया ॾियां, वरी सॾु कयां, अदा हेॾे आ, अदा कोन ईंदुसि। वरी बि मां कावड़ न कयां, वरी बि 500 ॿिया तव्हांखे ॾियां। अल्लाह अकबर कबीर। रब असांखे सॾे थो, हय्या अल सलात, माना हलिया निमाज़ ते। बांग ॿुधंदा आहियो न, इहो मुल्ला जो सॾु न आहे, इहो अल्लाह जो सॾु आहे। रब फरमाईंदो हय्या अल सलात, माना हलिया निमाज़ ते, तूं न आहे। वरी ॿिए पारी जो सॼई, हय्या अल सलात, वरी बि न आहे। वरी टे पारी जो सॼई, हय्या अल फलाह, वरी बि न आहे। वरी सिजल ते जो सॼई। हिकिड़े ॾींहं में 5 भेरा मालिक सॼी, 5 ई भेरा न विए। हा, बेफ़रमानी कयई या न कयई? पर रब वरी बि मानी बंदि न कई, पाणी बंदि न कयो। वरी बि सुबुह जी रोज़ी ॾिनई, मंझंदि जी मानी ॾिनई, राति जो मानी खारायई, खीर पियारई। मुंहिंजा मौला केॾो तूं करीम आहीं। हा, हाणे हिकिड़े ॾींहं में तूं हिसाब कर त रब जूं तोसां भलायूं घणियूं थियूं थियनि, तुंहिंजूं बेफ़रमानियूं घणियूं। केतिरो तूं अल्लाह जी ज़ात जूं बेफ़रमानियूं थो करीं। हा, पर इन जे बावजूद बि करीम रब असांखे अंग उघाड़ो न कयो आहे, वरी बि असांजा ढक ढकियूं वेठो आहे। ख़बर अथव छाजे करे? ख़बर अथव छाजे करे? मदीने वारे साईं जे सदके, मुंहिंजे लॼपाल नबीअ जे सदके। न त असां खां अॻ में बि माण्हू हुया न, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती, उन्हनि खे रब फरमायो त छंछर जॾहिं मच्छी न मारियो, मच्छी न मारियो। छंछर जीअं असां वटि जुमो भलारो ॾींहुं आहे न, हुननि वटि छंछर भलारो ॾींहुं। हुकुम मिलियो त छंछर ते मच्छी न मारियो, हुननि मच्छी मारी। रब जो ॾमरियो हिकिड़ी बेफ़रमानी जे करे के भोला थी विया, के बांदर थी विया। हा, हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम वारनि माप ऐं तौर में खोट कई। अचे जो रब ॾमरियो न, अहिड़ो गज़ब नाज़ुल कयई जो उन्हनि जूं सूरतूं मटाए चई। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में 6 ॼणा हुया जन लोंडेबाज़ी कई, मर्द मर्द सां बेहयाई कई। रब एॾो कावड़ियो, एॾो ॾमरियो जो बस्तियुनि जूं बस्तियूं हलाक थी वियूं हलियूं। हीअं मलाइका आया, उन जूं चकियूं खयूं, जे वण जी चकी कबी आहे न, ही मथे वण खणबो आहे, ईअं ॻोठ खणी विया, एतिरो मथे विया जो हुनजे कुकड़नि जूं बांगूं मलाइकनि पे ॿुधियूं। उतो करे जो ऊंधो फिटी कयूं त शहर जो शहर हलाक थी विया। हा, थोरी बेफ़रमानी जे करे सज़ा केॾी मिलनि, ऐं असां केॾा गुनाह कया आहिनि। नज़र फेराए ॾिसो न पंहिंजे गिरेबाननि में त असां छा छा करे चुका आहियूं। पर वरी बि रब ढक ढकिया आहिनि। या तोखे ख़बर न आहे त मदीने वारो साईं अॼु बि रोज़े अतहर में दुआ वेठो थो घुरे, मौला मुंहिंजी उम्मत जी पारत थी। जहिड़ा की तहिड़ा त बि मुंहिंजा उम्मती आहिनि, मौला इन्हनि जा ऐब न उघाड़जांइ। ऐं अल्लाह फरमाए थो, वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। महबूब कीअं अज़ाब कयान जो तूं इन्हनि में मौजूद आहीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब तूं जो इन्हनि में आहीं त कीअं अज़ाब कयान। हा, मुंहिंजा दोस्तो, पर जॾहिं बेफ़रमानियूं घणियूं थी थियूं वञनि, गुनाह घणा थी था वञनि, महबूब जे दीन खे सभु माण्हू थुॾनि था। पोइ मुंहिंजे सुहिणे नबी जो दीन मदीने पाक में दाह खणी वेंदो आहे। मुस्तफ़ा करीम जी दरबार ते दीन दाह
खणी वेंदो आ त या रसूल अल्लाह मां तुंहिंजो दीन अॼु तो वटि निंधण को बणिजी आयो आहियां तुंहिंजे उम्मतियुनि मुंहिंजो क़दुरु कोन कयो को मूंखे पंहिंजे घर में रहण जे लाइ तयार न आहे या रसूल अल्लाह जे दीन जे ख़ातिर तो ऊद में ॾंद मुबारक शहीद करायो जे दीन जे लाइ तो ताइफ में सिर ते पत्थर वसराया जे दीन जे लाइ हुनैन में बदर में ऊद में तो पंहिंजे जिस्म मुबारक ते तकलीफ़ूं सठियूं जे दीन जे लाइ करबला में तुंहिंजा बचड़ा शहीद थी विया जे दीन जे लाइ मुस्तफा जे कुल्हनि जो स्वार हुसैन करबला में शहीद थी वियो अली अकबर जहिड़ो जवान दीन ते कुर्बान थी वियो अली असगर जहिड़ो मासूम थंज पिया को बचड़ो शहीद थी वियो जे दीन जे लाइ मुस्तफा जो घराणो करबला जे ऋण तती में पंहिंजा सिर कुर्बान कराए आयो अॼु उन दीन जी मुसलमान असां केॾी बेक़दरी कई उहो दीन हबीबनि वटि दाह खणी थो वञे या रसूल अल्लाह तुंहिंजी उम्मत मुंहिंजो क़दुरु कोन कयो थियो दीन नबी करीम जो अज निमाणो निर्वार नथस लीणू लिंगन ते नथस का सलवार रोए ज़ारों ज़ार संभालियूं अरबी जाम खे इन दीन जे लाइ मुझे सोने नबी केतरा दुखड़ा सठा हुया उहद जे मैदान में मुझा सोना हबीब पान जंग पिया कन हिकड़ो अहिड़ो वक्त आयो जो काफरन चयो त मुस्तफा जे मथा सब गॾिजी हमलो कयो न नबी रहंदो धरती ते न उन जो दीन रहंदो चौधारी काफर घेरो करे आया हजरत अली ऐं हजरत तलहा हुजूर असां बस ॿ ॼणा बाक़ी बचा हजरत तलहा इए पियो महबूबन जे चौधारी फिरे जीअं हाजी बैतुल्ला जो तवाफ पिया कंदा आहिनि को तीर हथ ते पियो झले को सीने ते पियो झले को पुठी ते पियो सहे चे पियो रे तलहा तूं कुर्बान थी पर शल मुस्तफा खे का तकलीफ़ न पहुचे जो इन टाइम में मुझे दिलबर नबी जो डंद मुबारक भी शहीद थी वियो जंगी वर्दी पातल हुई महबूबन के टोप जंगी खौद अरबी में खौद सरबो आ जंगी टोप हूंदो आ उन जूं कड़ियूं लोह जूं महबूबन जे मथे मुबारक में पेवस्त थी वियूं रत मुबारक निकरी पियो जो सुहारी मुबारक भी महबूब जे रत मुबारक में रंगीन बणजी वई हुजूर अलैहिस्सलात वस्सलाम जन जख्मी थी पिया ऊद जबल जो गार हाजी सगोरा अज भी ॾिसी अचनि था उन गार में मुंहिंजा महबूब सोना पत्थर के ये टेक लगाए वेठा आहिनि शैतान पलीत जबल ते भी ऐलान कयो आ मानू जे सूरत में शैतान ऐलान कयो त मुहम्मद करीम शहीद थी वियो हलियो जेरी मल इहा खबर कूड़ी शैतानी खबर जेरी मल हिय फैली आ त असां भी वेचारनि जा होश छॾाए विया महबूब जे विया त पोइ असांजो छा हाल थींदो इहा कूड़ी ख़बर मदीने पाक में वञी पहुती आ
त हुज़ूर शहीद थी विया। जेॾी महिल इहा ख़बर बीबी फातिमत ज़हरा ॿुधी आ, ओॾी महिल सारे मदीने जे सहाबियाणियुनि खे गॾु कयईं। फरमाए थी ए सहाबियाणियूं, मूं ॿुधो आहे मुंहिंजो बाबो मुहम्मद करीम शहीद थी वियो आहे। का आहे जा उहद जे मैदान ते वञी ख़बर